अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपान। ख़बर शामिल कयूं था सोबो देरो खां ज़हूर हुसैन जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ सोबो देरो भरिसां ॻोठ अल्लाह बख्श कलोड़ो में पोख में माल पवण तां जहिड़ो ॿ औरतूं लठियूं लॻण सबब ज़ख़्मी। तफ़सीली ख़बर मूजिब कचे जे ॻोठ अल्लाह बख्श कलोड़ो में पोख में ढोर पवण तां चन्ना बिरादरी जे हिकु धुर ॿी धुर ते हमलो कयो, जंहिं जे नतीजे में पीरसन औरत अज़ीमा चन्ना ऐं संदसि न्याणी नौजवान मुमताज़ चन्ना लठियूं लॻण सबब सख़्त ज़ख़्मी थी पयूं। जंहिं बाद हुननि सोबो देरो थाणे तां इलाज लाइ लेटर वठी सरकारी अस्पताल इलाज लाइ पहुता, जिते हुननि मीडिया खे ॿुधाईंदे चयो त असांजी कणक में जवाबदारनि अनवर, इमाम अली, आदम बलोच, सरवर चन्ना ऐं ॿियनि जूं ॿकरियूं पोख जी बेल कनि पयूं, जंहिं तां असां औरतुनि हुननि खे मना कई मगर पोख मां ढोर कढण बजाए असां ते सख़्त तशदुद कयो। जंहिं बाद असां थाणे ते इतला ॾेई इलाज लाइ आया आहियूं। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे।